अस्सलाम वालेकुम। मां तव्हांजो ख़ादिम मीर संजर ख़ान खोसो। उम्मीद त तव्हां सभु दोस्त ख़ैर ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों, काफ़ी वक्त इहो वीडियो न ठाहियोसीं। अॼु ख़ुसूसन तव्हांखे ख़बर आहे त 5 to 15 वारा 5 to 15 ग्रेड जा IBA पास जेके कैंडिडेट आहिनि 2 सालनि खां दरबदर आहिनि। सिंध गवर्नमेंट मतिलबु तरह तरह जा हिननि खे बहाना ॼाणाए तरह तरह जा मतिलबु सिस्टम ठाहे हिननि खे टाल मटोल कंदो रहे थी। ऐं हिननि जी जेका मेरिट ते पास थी आयल नौजवाननि सां जेका विसाघाती थिए पई, जेका हिननि सां ज़ुल्म थी रही आहे ऐं हीअ जेके ज़हनी अज़ियत जा शिकार थी विया आहिनि ऐं ज़हनी अज़ियत मां गुज़रनि पिया ऐं हिन बुख ऐं बदहालीअ में हिन नौजवाननि जेका इहा तइलीम हासिलु करे इहा ॾुखी टेस्ट जेका CSS जहिड़ी टेस्ट IBA तरफ़ां हिननि खां वरिती वई आहे, उहा मेरिट ते हिन नौजवाननि पास करे आया आहिनि। उन नौजवाननि सां जेका सिंध गवर्नमेंट बिहेव जेका रवैयो अख़्तियार करे रही आहे, इहा इंतिहाई अफ़सोसनाक आहे। ऐं मां सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश थो कयां त इन शइ खे संजीदगीअ सां वठो ऐं सिंध गवर्नमेंट जेका ज़ुल्म करे रही आहे सो संजीदगीअ सां वठो ऐं इन खे मतिलबु सोशल मीडिया ते बि खणो ऐं इन जे लाइ अमली तौर बि ॿाहिरि निकिरो ऐं CM हाउस जो घेराव कयो। मां तव्हां सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश थो कयां त अप्रैल जे महीने में साईं अरबाब वारिद साहिब ऐं मैडम शास्ता बलोच क़रीब मेगा प्रोटेस्ट जी ऐलान कंदा कराची जे लाइ। तव्हां सभिनी दोस्तनि खे मां गुज़ारिश थो कयां त हीअ सिंध गवर्नमेंट ई न सम्झंदी, सो पंहिंजा खफ़न ॿधी निकिरो, पंहिंजा खफ़न ॿधी निकिरो, सो पंहिंजे हक़नि जे लाइ विढ़ी वठो। बाक़ी हीअ सिंध गवर्नमेंट आहे, हीअ इन शइ मां कोन थो ॼाणे जेको मतिलबु नौजवान जेके मेरिट ते पास थी आहिनि हिननि जो हक़ आहे। हिननि जी जेका मेरिट जी क़त्लेआम मतिलबु हिते 50 सालनि खां वठी PP जे हुकूमत में थींदी पई अचे, सो उन शइ खे माना ही ख़तमु करणु नथा चाहिनि। सो उन जे लाइ तव्हां पाण निकिरो ऐं पंहिंजी इन वे खे मतिलबु पंहिंजी इन रस्ते खे मतिलबु अख़्तियार कयो। जेका मेरिट जी जेका तव्हांजी लताड़ थिए पई उनखे ख़तमु कयो ऐं उन सां फाइट कयो। इहे तव्हांजा हक़ आहिनि, पंहिंजा हुकूकनि जे लाइ निकिरो, पंहिंजे बचनि जे लाइ निकिरो। पाण असां दोस्त तव्हां सभिनि जो साथ ॾींदासीं इंशाअल्लाह। ऐं तव्हां सभिनी दोस्तनि खे बि गुज़ारिश आहे ऐं उमेदु आहे त साईं नईमुल्ला महर बि तमामु बहितरीनु पंहिंजे लाइ कोशिशूं वरितियूं आहिनि पहिरें में, ऐं हाणे बि इंशाअल्लाह असांखे इहा ई उमेदु आहे साईं नईमुल्ला महर बि पंहिंजे इन प्रोटेस्ट खे पार्टिसिपेट कंदो ऐं इन में कोशिशि करे जॉइन कंदो ऐं पंहिंजो सपोर्ट कंदो इंशाअल्लाह। इहा ई उमेदु आहे। बाक़ी तव्हां ॿियनि दोस्तनि खे जेके 5 to 15 पास कैंडिडेट मां उन्हनि सां मुखातिबु आहियां, उन्हनि खे बि चवां थो त ख़ुदारा इहे पाण में जेके इख़्तिलाफ़ आहिनि थोरियूं घड़ियूं इहे ॿारणी इहे छॾे ॾियो। तव्हां पंहिंजे जेका पंहिंजी वे आहे असुलु जेका मक़सदु आहे उन जे तरफ़ तव्हां पंहिंजी ध्यानु ॾियो ऐं उन जे लाइ तव्हां पाण खे तयारु कयो ऐं रेडी कयो। जेका ईंदड़ महीने अप्रैल में इंशाअल्लाह साईं अरबाब वारिद साहिब डेट जी अनाउंस कंदा, उन जे लाइ तव्हां सभई रेडी थियो। ऐं तव्हां सभिनी दोस्तनि खे मूं फ़क़ीर जे तरफ़ां इहो निमाणो अर्ज़ु आहे त तव्हां सभई इन में पार्टिसिपेट कंदा ऐं पंहिंजा जेके अज़ीज़ वेझा दोस्त जेके पंहिंजे इलाइक़े में 5 to 15 जा कैंडिडेट्स जेके बि आमादा कयो वञे ऐं उन्हनि खे बि रेडी कयो ऐं उन्हनि खे बि इन शइ मां वाक़ुफ़ु कयो। छो जो हाणे कुझु इलाही मिलियो आहे, इन टाइम जे दौरान तव्हां पंहिंजे जेको बि सिस्टम आहे उनखे मतिलबु बिल्कुलु रेडी करे रखो ऐं उन जे लाइ पोइ पंहिंजा जेसिताईं जेके पंहिंजा मुतालबा आहिनि उहे न मञिया वेंदा, जेसिताईं फिलफोर हल न थींदा त प्रेस क्लब तां उथिणो न आहे। पोइ जा उते मरंदासीं जा पंहिंजा हक़ वठी पोइ उथंदासीं। इहा सभई दोस्त वचन करे, इहा सभई दोस्त मतिलबु घरां मोकिलाए निकिरो पंहिंजे दोस्तनि अज़ीज़नि खां। जेसीं ताईं पंहिंजो मक़सदु वठी न मोटंदासीं तेसीं वापसि थियणो कोन्हे। ऐं इंशाअल्लाह मां वकला बिरादर खे ऐं ॿिया जेके बि साझावंद दोस्त आहिनि ऐं स्टूडेंट्स आहिनि ऐं कराची जा जेके बि अज़ीज़ आहिनि दोस्त मिट माइट, मां सभिनि खे उन्हनि खे बि गुज़ारिश थो कयां, इहा चिताव थो ॾियां त हीअ सिर्फ़ु 5 to 15 कैंडिडेट्स जो मसइलो न आहे, हीअ पंहिंजे सॼे ईंदड़ नसुल जो मसइलो आहे। सो उन जे लाइ ही ईंदड़ नसुलनि जे बक़ा जे ख़ातिर तव्हां बि हिन जंग में असांजो साथ ॾियो ऐं असां सां पार्टिसिपेट कयो। तव्हां सभिनी दोस्तनि खे मां इनवाइट थो कयां ऐं दस्तबस्ता गुज़ारिश बि थो कयां त हीअ पंहिंजे ईंदड़ नसुलनि जो जंग आहे। सो हिन जंग में असांजी साथ ॾियो ऐं असांखे अव्हांजे साथ जी बेहद हिन वक़्तु ज़रूरत आहे। सो हींअर जेका पाण इन जंग खे फ़तेह कंदासीं त हिन खां पोइ पंहिंजी ईंदड़ नसुल जेका थींदी उन जे लाइ आसानी पैदा थी वेंदा ऐं उन खे इन शइ जूं इहे ॾुखियायूं फेस करणा न पवंदा।
सो मां तव्हां सभिनि दोस्तनि खे वरी बि ॿीहर हिकिड़ो गुज़ारिश इहा ई थो कयां त इन्हनि शयुनि खे ख़तमु कयो। पंहिंजा जेके बि तव्हांजा कुझु थोरा घणा इख़्तिलाफ़ आहिनि थोरियूं घणियूं उन खे हिते कंडम कयो ऐं अॻिते जे लाइ पंहिंजी जेका लाइमल आहे उन जे लाइ मतिलबु सोचियो ऐं उन जे लाइ पाण मतिलबु पंहिंजे जिस्म खे रेडी रखो।